नाज़रीन, मियां साहिब जो ॻोठ शेर दिल बखराणी में गुम थियल मासूम निंगरी ख़दीजा बखराणीअ जो अञा ताईं पतो नाहे पइजी सघियो। वारसनि पारां संदसि ॻोल्हा में मदद जी अपील कई वई आहे। इन हवाले सां पेश आहे ज़ुबैर शेख जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं ॻोठ शेर दिल बखराणी में, जिते गुज़िरियल 17 ॾींहंनि खां मासूम न्याणी ख़दीजा बखराणी पुरस्कार नमूने गुम आहे। असीं उन्हनि जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। मुंहिंजी न्याणी खे तक़रीबन 16-17 ॾींहं थिया आहिनि। त पहिरें ॾींहं खां वठी असां सॼो वाह तलाश कयो आहे। छो जो वाह में बि शक हुयो त सॼो वाह ॻोल्हियो आहे, सॼो इलाइक़ो ॻोल्हियो आहे, ढंढ ॻोल्हिया आहिनि, सारियूं ॻोल्हिया आहिनि, का शइ बि असांखे नज़र न आई आहे। अगवा जो थोरो घणो शक आहे। अगरि जेकॾहिं पाणी में हुजे हा त अॼु 16-17 ॾींहं हा त पाणी में तरे हा, का शइ धप वग़ैरह नज़र अचे हा, पर का शइ बि नज़र न आई आहे। तंहिंजे करे असांखे थोरो घणो अगवा जो शक आहे। ऐं असांजी कंहिं सां ज़ाती दुश्मनी कोन्हे को कंहिं सां बि। असांखे तक़रीबन 20-25 साल 30 साल थिया आहिनि असां हिते वेठा आहियूं, त असांजी कंहिं ज़ाती दुश्मनी कोन्हे को। ऐं SHO साहिबु DSP सुल्तानकोट 2-3 दफ़ा आया आहिनि, असांखे सिर्फ़ु ख़ातिरी ॾियाराया आहिनि। त ख़ातिरी ॾियाराए करे हलिया विया, त 5-6 ॾींहं आहे त वरी वापसि मोटी न आया आहिनि। 17 ॾींहं बावजूदु गुज़रण हिन टाइम ताईं कोई बि कुझु बि असांखे सबूत न मिलियो आहे। 10 ॾींहं गुज़रण बावजूदु असां अलाह ताला जो पाक किताब खणी करे मुख़्तलिफ़ हंधनि ते सुल्तानकोट, मियांकोट, हमायूं, जागण, अहिड़ा कबीलनि में असां वञी घुमायोसीं, अकड़नि ज़ातियुनि में घुमायोसीं। असां क़ुर पाक जा हिन टाइम ताईं 3 ॾींहं 4 ॾींहं गुज़री विया आहिनि, असांखे बचो कोन मिलियो आहे। हिन वक़्तु 17 ॾींहं गुज़रण बावजूदु असांजे घर में कोरा मतल आहे। असांजे घर वारनि, मुंहिंजे अमड़ खे, असांजे घर वारनि खे बेहोशी जा दौरा पवनि था। गुम थियल नैंगरी ख़दीजा बखराणी जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हुननि जे घर में सोग वारो माहौल आहे। कैमरामैन इलाही बख़्श सां गॾु ज़ुबैर शेख, मेहरान TV, मियां साहिब।